نحمده ونصلي على رسول الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. عن أبي سعيد قال قال رسول الله صلى الله عليه وسلم أنا سيد ولد آدم يوم القيامة ولا فخر وبيدي لواء الحمد وما من نبي يومئذ آدم فمن سواه إلا تحت لوائي وأنا أول من ينشق عنه الأرض ولا فخر. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكمالي كشف الدجى بجمالي حسنت جميع خصالي صلوا
दिल जी मोहब्बत सा मदीने के मिठड़े साईं ते बा आवाज़ बुलंद नमाज वारो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह आवाज हिंदी बंदर जे इन इलाके गोठ अहमद खान मेमोन में हिन माह मुबारक जे मुनासिबत साथ थी बड़ी नाज़ीम शान महफिल और मजलिस में असाई तवा पंहिंजे रब करीम जे ज़ात के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ गुरु अल्लाह साईं असाई तवा सभिनी जी हाज़िरी के अचण रहण के ॿुधण ऐं ॿुधाइण के पंहिंजे बारगाह में क़बूल और मंज़ूर फरमाए। असांजे जिन चारनि दोस्तनि मेज़बाननि ॻोठाणनि ही महफ़िल सजाई है, ही प्रोग्राम रखरायो है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि सभिनी दोस्तनि जी नेमत के मेहनत के ख़र्चो ताउन के ख़ैरात के अल्लाह साईं पंहिंजे बारगाह में क़बूल और मंज़ूर फरमाए। ऐं इहा दुआ भी करो हिन महफिल के हिन मजलिस के आलिमन सगोरन जे बयानन के वाज़ नसीहत के हिन गोठ वासिन जे लाए पूरे इलाके वारन जे लाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बनाए त निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बनाए, बरकत ऐं बदी जो ज़रियो भी बनाए। कुरान मजीद जे चौथी सिपारे जे आल इमरान सूरत मंझा हिकड़ी आयत पढ़ी है, आयत नंबर 164 ऐं गॾोगॾु जनाब नबी करीम सब दिल जी मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु नबी साईं सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी हदीस पढ़ी है। इन आयत मुबारक के अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईमान वारन सा ॻाल्हायो है। रब तो चवे ईमान वारो अल्लाह अवां जे मथां हिकिड़ो वॾो थोरो कयो है ऐं रब जो चवे इहो थोरो सभिनी ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ ईमान वारन ते। हिकड़ी ॿी आयत जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त नेमतनि जी ॻाल्हि कई है ऐं हुते अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसानो वो रब जूं अवां सभिनी इंसाननि ते एतिरियूं नेमतूं आहिनि जो जेकॾहिं तव्हां सभु जा सभु इंसान उन्हनि नेमतनि खे ॻणण ते अचो त ॻणे ई न सघंदो। रब हिकड़ी ॻाल्हि कई थोरे जी, ॿी रब ॻाल्हि कई नेमत जी। रब जो फरमाए थोरो मो रब ईमान वारन ते कयो है, नेमतूं सभिनी इंसाननि ते कयूं अथमि। छा फ़र्क़ रहे थोरे ऐं नेमत में? गोया के रब पाण इहो फ़र्क़ ॿुधायो त नेमतूं मो रब जूं सभिनी इंसाननि ते आहिनि, थोरो सिर्फ़ ऐं सिर्फ़ सोणे मोहम्मद जे ग़ुलामनि ते आहे। मूंखे पक है
तो तव्हां पंहिंजूं नींदियूं फिटाए पंहिंजूं कचहरियूं छॾे इन लाइ आया हो त वञी करे क़ुरान ॿुधो। अब इन लाइ आया आहियो न, ॻाल्हायो ज़ोर सां। ऐं इंशाअल्लाह मूंखे जेतिरो टाइम मिलियो, कलाक, मुनो कलाक, अधु कलाक, जेतिरो टाइम मिलियो वाइदो थो करियां त अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदुसि। थोरो ॻाल्हायो ज़ोर सां। छो जो आऊं चवंदो आहियां त क़ुरान जो कम ॿिनि खे हिकु करणु, इख्तिलाफन के, झेल के, नफ़रतन के खत्म करण जो कम क़ुरान जो अथव। मूंखे त तव्हांजा नाला बि कोन था अचनि, तव्हांजूं साथियूं कोन थियूं अचनि, तव्हांजे ॻोठनि जा नाला बि कोन था अचनि। अॼु ही बंदी, ही जोड़ जेकॾहिं त क़ुरान जे करे, ही बरकत जेकॾहिं त क़ुरान जे करे है। हींअर हर को असांखे चवंदो असां मौलवी साहब कंहिंजे पोयां लॻो, फिरका जाम थी विया आहिनि, जमातूं तमामु घणियूं थी पयूं आहिनि। कहिड़ो फिरको हक़ ते आहे, कहिड़ो कोन्हे, कहिड़ी जमात हक़ ते आहे, कहिड़ी कान्हे। ऐं चवां थो कंहिं बि फिरके जे पोयां न लॻ, कंहिं जमात जे पोयां न लॻ, जे क़ुरान ते तो ईमान आंदो इन क़ुरान जे पोयां लॻ। थोरो ॻाल्हायो ज़ोर सां। अल्लाह साईं नेमतूं ॼाणायूं आहिनि। फरमाई व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसानों अल्लाह जो तव्हांजे मथा एतिरियूं नेमतूं आहिनि, एतिरियूं नेमतूं आहिनि जो जेकॾहिं तव्हां दुनिया जा सभु इंसान उन्हनि नेमतनि खे ॻणंदे जो त ॻणाए न सघंदो। खोलियो क़ुरान मजीद जो 2 सिपारो सूरत जो नालो नबा पहिरियों रुकू। अल्लाह साईं जेके नेमतूं कयूं आहिनि दुनिया जे इंसाननि ते उहे नेमतूं ॼाणायूं आहिनि, पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि। फरमाई अलम नजअलिल अर्द मिहादन वल जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबातन वजअलना अल-लैल लिबासा वजअलना अन-नहार मआशा वबनैना फौककुम सबअन शिदादा वजअलना सिराजन वहाजा वअनज़लना मिनल मुअस्सिराति माअन सज्जाजा लिनुख़रिज बिही हब्बन वनबाता वजन्नातिन अल्फाफा। अल्लाह कुरान में तो फरमाए जे जमीन के तू हली दो इन जमीन की विचार वारो अल्लाह या अलम नजअलिल अर्द मिहादा वल जिबाल औतादा। अल्लाह तो फरमाए जमीन जे मथा तवां की वडा वडा जबल, वडा वडा पहाड़, वडी वडियूं भिटूं ॾिसण में ईंदियूं। अल्लाह तो फरमाए इन जबलन, इन पहाड़न, इन भिटन के प्यारा वारो अल्लाह या फरमाए वखलकनाकुम अज़वाजा वखलकनाकुम अज़वाजा। दुनियावी जिंदगी में तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा कयो अथम। फरमाए इन सूरत में नेमतूं अल्लाह कयूं वजअलना नौमकुम सुबाता। अल्लाह तू फरमाए दुनियावी जिंदगी में तव्हांखे निंड जी ज़रूरत है। अल्लाह तू फरमाए इन जी सूरत में नेमत ॾेखारण वारो अल्लाह या फरमाई वजअलना अल्लाह तो फरमाए करार, चैन, आराम, सुकून जे लाइ तव्हांखे कारी रात जी ज़रूरत है। अल्लाह तो फरमाए रात जी सूरत में नेमत करण वारो अल्लाह या वजअलना अन-नहार मआशा। रात खां बाद तव्हांखे रोशनी ॾींहं जी ज़रूरत है। अल्लाह तो फरमाए ॾींहं जी सूरत में नेमत करण वारो अल्लाह या फरमाए
فوقكم سبعا شدادا وبنينا فوقكم سبعا شدادا اللہ تو فرما آسمان جے بلندی جے طرف نظر تکر کیڑا سار آسمان مو اللہ خلقائن مو اللہ ٹھایائیں گا کائی تما کی تھوڑی دسن میں نہیں دیو کوئی تما کی تھپے پھیلن دسن میں نہیں دیو اللہ تو فرما بنا تھوڑی جے بنا تھمب جے آسمانن کے بھرا بارو اللہ وجعلنا سراجا وهاجا وجعلنا سراجا وهاجا اللہ جو فرمائے جے کرے دی جے ٹائم کے آسمان جے چہرے جے طرف تو نظر کرے وہ اللہ رب العزت تو انسان دلا کو گلف لگائے ہوئے جے اللہ رب العزت پان پانجی قدرت جے تھنسا تی جو باری دویا جو کھسائیں توا پانجی بولی میں سجی چوندائیو فرمائے سجی صورت میں نعمت کانوارو اللہ یا وری دی جگت سنتی سپارے میں اللہ فرمائی وجعل القمر فیہن نورا وجعل القمر فیہن نورا اللہ تو فرمائے بیو بلف وہ اللہ سہی تمہ انسان جلائے ٹھائے ہوئے جے کیا اللہ رات جو باری دویا جے کیا سائیں تمہ پانجی بولی میں چند چودائیو فرمائی چند جی صورت میں نعمت کرنوارو اللہ یا وری قرآن مجید جو ارجی سپارے جو صورت ملک میں اللہ فرمائی وَلَقَدْ زَيَّنَّا السَّمَاءَ الدُّنْيَا بِمَصَابِيحَ اللہ تو فرما آسمان جی چہرے جی طرف راج چند تو نظر کر کیونکہ گروڑ گھر میں تارا دی سڑمیں دا اللہ تو فرما انن تارن کی چمکا بارو اللہ آیا مجھے محبت ساتھ سبحان اللہ گھرچی گانا وہ پٹھاڻ کے نے رب رحمان کے خوش کرنے جلائے چو سبحان اللہ جو رب جو قرآن بکھر آئے ہوئی انہیں رب کے راضی کرنے جلائے چو سبحان اللہ محبت ساتھ سبحان اللہ توجہ اساں کے استادن سکھاری قرآن تھوڑا گلائے تو صحیح آ رہا مجھے محبت ساتھ گھاری وہ اساں کے اچھا نہیں کون الزام اساں کے اچھا نہیں کون دا توجہ فرمائی وَأَنزَلْنَا مِنَ الْمُوسِرَاتِ مَاءً ثَجَّاجًا فرمائی آسمان میں جب پانی نازل کرنے بارو اللہ یا پانی دی صورت میں نعمت کرنے بارو اللہ یا فرمائی وہ پانی جلے تمہاری زمین سے ٹکر کھائیں دو ہے وہ ان پانی زمین جے ذریعے پھل فروٹ میں واٹھارا بارو اللہ آیا اب پانی وسائن وارو کے رہے دلائے برسا پھل فروٹ میون کی خلقہ وارو کے رہے دلائے برسا اگیا تاگا پوچھا دو یہ تمہیں دیکھا 15 منٹ تقریر بودھی اب انہیں میں کا جھیڑے والی گال تھوڑا گالائے تو صحیح ہے کا جھیڑے والی گال کا نفرت والی گال کا غلط گال کہتے کوئی الزام کو بہتان چھو قرآن گالائے تو صحیح پر جے کرے قرآن کے چھڑے لیا تو پانچی گال دے اچھی اور پانچی گال دے جاتا کو جھیڑا تھی دا کو اختلاف تھی دا کو نفرت تھی دیو کو فتواؤں لگن دیو دنیا جا ملا مولوی زاکر زوار پیر فقیر اسٹیج پہ جکر امت کے قرآن بدھائیں سمجھائیں پہن سب جھیڑا ختم سب جھیڑا ختم اب ہندن تو پریشان کر چلے پریشان کر چلے توجہ گلے ہونا اللہ اگیا تو فرمائے فرمائی وفی انفسکم افلا تبصرون وفی انفسکم افلا تبصرون اللہ رب العزت قرآن میں تو فرمائے ہی تو اوئی نعمتوں جے کے نعمتوں تو جی وجود جسم کا باہر اللہ تو فرمائے بھی اوئی نعمتوں مو اللہ تو جی وجود جسم میں پھٹ کہیں ہوئیں گا جے کی تو جی جسم سائیں گا فرمائی مت جے بارن کا پورن جی لوٹے پانچی وجود
ते पांजे जिस्म में नजर तकर कि कीमती नेमतों अल्लाह तो केरी नहीं हुएगा। फरमाए कुल हुवल्लज़ी अंशअकुम व जअल लकुम अस्समअ वल अबसार वल अफइदत कलीलन मा तशकुरून। अल्लाह तो फरमातो कि ठावारो अल्लाह या वजअल लकुम अस्समअ वल अबसार वल अफइदा। अल्लाह तो फरमाए बुखण जला कन्मो अल्लाह दिनाइन दिसाई जला अखियो अल्लाह दिनोइन हयाती जला दिल मो अल्लाह दिनी है। वरी ये गाल अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद की सिपारे जी सूरत बलद में कही है। फरमाए अलम नजअल लहु ऐनैन व लिसाना व शफतैन व हदैनाहु नजदैन। अल्लाह तो फरमाए सोनियो अखियो अल्लाह दिनी आइन तो खिच तो जे सीधा जला चप मो अल्लाह दिनाइन तुझे तू जला जला जुबान मो अल्लाह दिनी है। वही ये गाल अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद 3 सिपारे जे सूरत इंफितार में कही है। फरमाया अय्युल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। अल्लाह तो फरमाओ मुझे इनकारी हो बेवफा बना मा गर्रक बिरब्बिकल करीम मा गर्रक बिरब्बिकल करीम। तू के जिथो के में आयो है जो अन्या पे दोनों की सुना दो कोने। अल्लाह तो फरमाए मा गर्रक बिरब्बिकल करीम अन्या पे दोनों की सुना दो कोने। फरमाए आओ तो करीम जो पंजन के भी खाराया तो धर्म के भी खाराया फरमान बरदारन के भी खाराया तो ना फरमानन के भी खाराया मनन वरन के भी खाराया इनकारन के भी खाराया शुक्र गुजारन के भी खाराया पर ना शाकरन के भी खाराया। इन्हें करे के चमवर ये तो सना को पत्ता पत्ता है खुदाया तुम बदम तेरा सना को पत्ता पत्ता है खुदाया तुम बदम तेरा जमीनो आसमान तेरे मौजूद अदम तेरा खाकर करे तेरे शिकवे खाकर करे तेरे शिकवे यार अब तो अज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। अल्लाह तो फरमाओ करीम रब है अया रब तो चले। फरमाए अल्लज़ी खलक़क फसव्वाक अल्लज़ी खलक़क फसव्वाक। ओ मुझा बेवफा बना मो अल्लाह की सुन्यान तो के खरा वारो अल्लाह तो के प्यारे वारो अल्लाह तो के प्यारे वारो अल्लाह। फरमाए अल्लज़ी खलक़क तो के प्यारे वारो अल्लाह आया। दी जगह दे मुझे अल्लाह फरमाया अल्लाह खालिक कुल्ली शै हर चीज जो खालिक का वया हर चीज के पैदा करने वाला अल्लाह है। ते अल्लाह इंसान सा जो गला है और भाई बाना सजी दुनिया के मोखल के वए तो इंसान के मो रब खल के ऊपर बेहतरीन सूरत नहीं करे। फरमाए अल्लज़ी खलक़क फसव्वाक। फरमाई उन उज़वन जी तरफ नजर तकर जके उज़वा मु अल्लाह बता तो के जोड़ा जोड़ा मिलाएना हथ जी तरफ नजर तकर हथ बराबर पैर जी तरफ नजर तकर पैर बराबर अख जी तरफ नजर तकर अखियों बराबर चप जी तरफ नजर तकर चप बराबर कन जी तरफ नजर तकर कन बराबर। तू तो पांजी कचारी में ये गुस्सा चांदो आई बोला तो जग जो सन बख्शो है तो चांदो की रात के तो सन बख्शो है तो जग कदी हुस्न नहीं तो गुलाब जो गुल खड़ी नु है। अल्लाह तो फरमाए न न न न न वो खालिक को मालिक को जोड़ वाले रब खा पूछे इन पूरी कायनात जंदर केरी मखलूक मो सोनी चाहिए। फरमाई वत्तीन वस्सैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी ahsani तक़वीम। अल्लाह तो फरमाओ अल्लाह
के इंजीर जे वण जो कसम अल्लाह तो फरमाए मु अल्लाह के ज़ैतून जे वण जो कसम अल्लाह तो फरमाए मु अल्लाह के पूरे सीना बितई पहाड़ी जो कसम अल्लाह तो चले मु अल्लाह के नमकेशर जो कसम इन पूरी कायनात जे मखलूकात में काई मखलूक इनी सुणी नाए ठाई जेतरो सोणो मु अल्लाह तो इंसान के ठायो आहे थोरो ॻाल्हायो दोस्ता हाणे भला ॿुधायो का इख़्तिलाफ़ वारी ॻाल्हि तव्हां ॿुधी हुजे ॻाल्हायो दोस्ता का झेड़े वारी ॻाल्हि कॾहिं कॾहिं माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे न पोइ अॻियों ॿुधण वारो चवंदो यार कूड़ त न ॻाल्हाए यार कूड़ त न ॻाल्हाए ख़्याल कर लज कर अच्छी ॾाढी मुंहुं ते कूड़ पियो ॻाल्हाए हाणे के दे अल्लाह अल्लाह ऐं तव्हांजे हिन ॻोठ में पहिरीं चकर आयो आहे रस्ते जी बि ख़बर न हुजे रहबर साथी करो साईं मौलाना अब्दुल रशीद साहब ऐं जेकॾहिं चवां त तव्हांजी ॻोठ जी का मस्जिद आहे न टंडो ग़ुलाम अली शहर जी मिस्त्री ठाही आहे ॻोठाणा हैरान थियंदा परेशान कंदी चई छा पियो ऐं चवां अब्दुल्ला नालोस फलाणो शहरोस उन शहर जो रहाक उहो पाशींदो फलाणी ज़ात हुई साईं न न असांजे इलाइक़े जो मिस्त्री हुन ठाहियो ही नालो ही ज़ात हुई मुशरिक कूड़ा अथव तवज्जो मुशरिक कूड़ा भई मुशरिक बेवकूफ़ भई हिन कुरान जो सबक हिन कुरान जी तालीम हिन कुरान जो दर्स इहो है त शिरक न करियो हो पूजा अकेले अल्लाह जी करो सजदा अकेले अल्लाह जा करो रुकू अकेले अल्लाह जा करो मदद अकेले अल्लाह का घरो मुशरिक कूड़ा दो बेवकूफ भाई कुरान जे तो चवे तो लाया करूं मुशरिकन के को अकल कोने मुशरिक बेवकूफ है कीअं बेवकूफ है ऐं समझाया तो तव्हांखे मिसाल सां तो वेठो ही पंहिंजे शहर में हिकिड़े माण्हू खे तो पैसा ॾींदा यार महिरबानी करे पैसा खण मूंखे मथे में ॾाढो सूर गोरी वठी आहे ही हमरा तोखां पैसा खणी गोरी जे लाइ सिधो चक्की वारे वटि चक्की वारा गोरी ॾे गोरी के खां वठे चक्की वारे खां तई सभु जगह वेठा आहियो तव्हांखे त खिल ईंदी पर जेकॾहिं को कोली भील वाणियो हूंदो उहो हुते खिलंदो बेवकूफ़ त अटो मिलंदई गोरी कोन मिलंदई यार मूंखे मथे में ॾाढो सूर महिरबानी करे चांहि त आण पैसा खण सिधो स्टोर वारे वटि स्टोर वारा चांहि त ॾे स्टोर वारो खिलंदो चरियो छा पियो करे हर कौन के झूठ कंदो पांचो बराबर मुसलमान गैर मुस्लिम सब के झूठ कंदा भाई स्टोर ता गोरी मिलंदी चक्की ता अटो मिलंदो चाहे तो जो होटल ता मिलंदी हाने मुशरिक कीअं बेवकूफ है तवज्जो असां वली जो इनकारी ना आयो असां चऊं था जेको वली जो इनकारी आहे उन ते लानत थोरो गरादुर सा उन ते वली जे दुश्मन ते तवज्जो ऐं कीअं बेवकूफ़ है ही मुशरिक आयो है हिकिड़े मज़ार ते हिकिड़े कब्र ते अल्लाह जे नेक बाने जे कब्र ते छो आयो है कि साईं वटि आयो है साईं खटे सुतो है आयो छो कि साईं खां वठण आयो पुट 14 साल जे शादी की शादी कई अथम औलाद कोने 14 साल थिया आहिनि साईं खां वठण आयो पुट हाणे भले वठ मूंखे कोई इतराज़ कोन्हे पाकिस्तान जमहूरियत आज़ादी आहे हाणे इन खां जेकॾहिं तई पुछो भले वठ तोखे जेकॾहिं हितां मिले थो माशाअल्लाह हिन खां जेकॾहिं तई ॿ टे ॻाल्हियूं पुछंदो अब ॿ टे ॻाल्हियूं जेकॾहिं तोखां पुछा नाराज़ कोन न साईं न भले पुछो
अच्छा तू वठण आयो वई पुट साईं खां ऐं तोखां तो पुछे त तोखे अखियूं केॾी ॾिनियूं चवंदो अल्लाह, ज़बान केॾी ॾिनी चवंदो अल्लाह, हथ के ॾिना चवंदो अल्लाह, पैर के ॾिना चवंदो अल्लाह, दिलि केॾी ॾिनी चवंदो अल्लाह, पेशानी केॾी ॾिनी चवंदो अल्लाह, कारा वार के ॾिना चवंदो अल्लाह, पुट के ॾिनो चए साईं पुट के ॾिनो साईं ॾिनो आहे। इन करे तव्हां नाला ॿुधाऊंदा अब साईं ॾिनो के ॾिनो साईं अल्लाह न अल्लाह ॾिनो न साईं ॾिनो पीर ॾिनो अली ॾिनो कलंदर ॾिनो लतीफ ॾिनो। हाणे फ़ैसिलो तव्हां करियो ख़ुद के उज़्व रब वटां मिलिया हथ पैर दिल दिमाग़ रब ॾिना ऐं पुट हिनखे साईं ॾिनी। ठीक है भला हिनखे जेकॾहिं तई ई ॻाल्हि पुछो अब तोखे मिलियो आहे पुट साईं वटां पोइ ॿियो सुवाल मुंहिंजो त बाबे खे तूं किथां मिलियो आहे? थोरो ॻाल्हाए त सही यार बाबे खे तूं किथां मिलियो आहे? पोइ ॾाॾे खे बाबो किथां मिलियो हो? पोइ ॾाॾे खे ॾाॾो किथां मिलियो हो? अब ये दरगाहों पंहिंजे सिंध में पाकिस्तान में कादरगाह कहिड़े ज़िले में कादरगाह कहिड़े ज़िले में कादरगाह कहिड़े ज़िले में को चवे थो मूंखे शायर दा पुट मिलियो, को चवे थो मूंखे मकनी दा पुट मिलियो, को चवे थो मूंखे कलंदर दा पुट मिलियो। अच्छा अंग्रेज़नि खे 10 पुट कहिड़ी दरगाह ता मिलिया आहिनि? नाराज़ पिया थियो न भले नाराज़ थियो ख़ैर मानी अल्लाह दे थोरो ॻाल्हाए थो सां ये गल मुझे रब कुरान में कही है ओ हिन कुरान में जे कुरान के तू ॿुधाए आयो आहीं शूरा सूरत है 25 सिपारो है फरमाई लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशा। आयत पढ़ा भी वही आयत खुली भाई गज्जी गाला फरमाई लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير। अल्लाह तू फरमाए बादशाही जे करे ॾिसणी ते त मूं अल्लाह जी बादशाही ॾिस फरमाए ज़मीन ते बि मूं अल्लाह जी बादशाही है आसमान जी बुलंदियुनि ते बि मूं अल्लाह जी बादशाही है। वरी बदरी सिपारे जे बनी इसराइल सूरत में अल्लाह फरमाए लम यत्तखिज़ वलदा वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क। अल्लाह तू फरमाए मूं अल्लाह सा बादशाही में कोई शरीक न है न दुनिया जा नबी न दुनिया जा वली न दुनिया जा गौस न दुनिया जा कुतुब न दुनिया जा पीर न दुनिया जा फकीर। अल्लाह सा बादशाही में कोई शरीक न है। कल भी अल्लाह जी बादशाही अज भी अल्लाह जी बादशाही है सुभाणे भी अल्लाह जी बादशाही होगी। दुनिया में तो अल्लाह जी बादशाही पर रब्बे काबा जो कसम मैदान क़यामत में भी अल्लाह जी बादशाही होगी। लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द फरमाए बादशाही आसमान पे भी अल्लाह की बादशाही है। यख्लुकु मा यशाउ इनासा अल्लाह ने फरमाए बादशाही भी अल्लाह की है मर्जी भी अल्लाह की है। फरमाए यख्लुकु मा यशाउ या यख्लुकु मा यशाउ यगफु लिमन यशाउ इनासा अल्लाह ने फरमाए जेके चाहींदो या वो न्याणी न्याणी हुंदो या यगफु लिमन यशाउ ज़ुकूर जेके वो पुटी पुटनी दोया और सब
कुरान इनादा जिनकी चाहिए तो न्याण वारी नेमत भी ॾींदो आहियां पुटनि वारी नेमत भी ॾींदो आहियां ऐं जिनकी चाहिए तो न्याण वारी नेमत खां बि मारूं करे छॾींदो आहियां पुटनि वारी नेमत खां बि मारूं करे छॾींदो आहियां बादशाही भी मूं अल्लाह जी आहे त मर्ज़ी भी मूं अल्लाह जी आहे थोरो ॻाल्हायो तो सां जेके मोहब्बत सां पैदा कंहिं कयो है पुट साईं ॾिनो पैदा अल्लाह कयो पुट साईं ॾिनो ये चरियाए बि कोन्हे तव्हां खां पुछां थो असीं जेॾी महिल इहा ॻाल्हि करे तव्हां त वलीअ खे मञो हाणे हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां कहिड़ो मिसाल बहुजन सॼा भाइर हिकु जो नालो हुजे मूसो ॿिए जो नालो हुजे ईसो मूसो हुजे उमिरि में वॾो ईसो हुजे उमिरि में नंढो चांहि जेकॾहिं नंढो भाउ ईसो प्यारे पीअण वारो हथ ॿधे मूसे खे पीअण वारो के हथ ॿधे तुंहिंजी महिरबानी तव्हां सभु झुठ कंदा बेवकूफ़ चरिया पागल मूसे के हथ न ॿध ईसे के हथ ॿध छो चांहि तोखे कंहिं प्यारी ईसे प्यारी त हथ बि ईसे के ॿध न हाणे जेकॾहिं उरुड़ मुरुड़ करे चए हले अथई मूसे जा दुश्मन हलायो को सब मूसे के हथ ॿधा इनके चिड़दी कावड़ाई ॻाल्हि करे तो अधु हा बाक़ी हिन मूसे के हथ ॿधा ईसे जेको वॾो भाउ तोखे कावड़ाई त ही चवंदो बाबा पहिरीं ॿुध त सही मुंहिंजी ॻाल्हि पहिरीं ॿुध त सही मूसो मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहे लखी इज़तूं मूसे जे लाइ पर हिन खां पुछ त मुंहिंजे झुठ छो कई मूसे जो जेको नंढो भाउ ईसे चांहि उन प्यारी हिन ॿधा मूसे जे हथ मूं इहो ई चयो त तूं मूसे खे न ईसे खे हथ ॿध जे तोखे चांहि मिले असीं जेॾी महिल ॻाल्हि कंदा आहियूं न त सजदा अकेले अल्लाह जा रुकू अकेले अल्लाह जा पूजा अकेले अल्लाह जी गुरु अल्लाह का त ॿियो वरी ॿिए खे ठूठणो थो अबा ॿुध ई कोन पोइ तोखे छा चयो अथई वलीअ खे मञनि मुंहिंजा दोस्तो ख़ुदा जी ज़ात जो कसम असां सभिनी जा ग़ुलाम आहियूं सभिनी जा नौकर आहियूं पीरनि खे मञूं वलीअनि खे मञूं गौसनि खे मञूं कुतुबनि खे मञूं शहीदनि खे मञूं इमामनि खे मञूं सोणे नबी खे मञूं अली खे मञूं अली जे शहज़ादनि हसन ऐं हुसैन खे मञूं पर अक़ीदो इहो है मञबो सभिनी खे पूजा अकेले अल्लाह जी कबी नारे तकबीर शान औलिया किराम अज़मत औलिया किराम मञबो सभिनी खे मोहब्बत सभिनी सां कबी चओ इबादत अकेले अल्लाह जी कबी ऐं नाराज़ पिया थियो न थोरो ॻाल्हायो सही मोहब्बत सभिनी सां कबी इबादत पंहिंजी कबी अब जेके वली सुता पिया आहिनि जिन वली जे प्यार में मोहब्बत में नाला दो थी इन्हनि वलियनि पूरी जिंदगी सजदा कंहिंजा कया रुकू कंहिंजा कया पूजा कंहिंजी कई इन्हनि वलियनि घुरियो कंहिंखां घुरियो अल्लाह खां घुरियो पोइ वलीअ जो नक्श कदम इहो थो इहो रस्तो है ऐं हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां ॿियो मिसाल इहो हिकिड़ो ॻोठाणो आहे हुनखे पुराणो यार मिलियो 25-30 साल जो वठी आयो ॻोठ उताक में विहारी पुराणे ज़माने जूं कचहरियूं ख़बरूं हिन ॻोठाणे वटि संदसि नंढड़ो आयो जंहिंजो उमिरि 4-5 साल फाटल कपिड़ा हिकिड़ी कमीज़ में ॿिन नमूने जूं जुती पाए आयो आहे सिंग वयस पई मिट्टी में भरियो पियो है हाणे त करे इहो नंढड़ो पीउ जे साम्हूं दादले मेहमान खे चवे चाचा 5 रुपया ख़र्ची त ॾे इशारा कंदो परे थी नेठ तुंहिंजे मेहमान कढी ॾिना हिनखे 50 रुपया या 100 रुपया ब्लड प्रेशर हिन जो चढ़ी
सते आसमान ते आयो घरवारी खे तो चवे छोरे तुंहिंजो मुंहिंजो नक वढे छॾ तुंहिंजे छोरे मुझे नक वजे छड़ी छो छाता घाज नहीं न गलत गाल कई न पेशाब कई न हाणे ही तो चवे मुआरो मेहमान जो को बाहर आयो उताक दे बैठो है जिसम कचहरी पे कई उनका खर्ची घोरियई तांगा पूछा तो इन नंढड़े दे का मयार आहे गरायो दोसा इन नंढड़े खर्ची दोस्त का घुरी दुश्मन का घुरी दोस्त का दुश्मन का न पंजे का घुरियई तो के का बड़ाई रब मोहम्मद जो कसम जो को मानन में जो को मानू खुदा जो डर खड़े करे बेन का घुरे तो बेन का पिने तो रब के ये थी कावड़ लगे ये तो के पाने पुट दे कावड़ घुरबो के खा मौजू चुके काफी लंबो चौड़ो मौजू है नबियन के खा घुरो वलियन के खा घुरो पैगंबरन के खा घुरो तू अल्लाह का घुर मन सबने के अदब सबने जो कर एहतराम सबने जो कर इज्जत सबने दी कर असां देवबंदी आयूं जेरन वलियन जो अदब था करियो जे अल्लाह के प्यारा थियन उन जो अदब था करियो असां जो तवी केतरो अदब कंदा आयो करे करे मानू असां के होटल ते वठी वेंदा आहिनि सही हलो होटल ते टीवी हले पई हाणे जेके असां मेज़बान हुंदा आहिनि दोस्त हुंदा आहिनि खिदमत करण वारा हुंदा आहिनि होटल वारे के छा चवंदा आहिनि होटल वारा टीवी बंद कर साईं आयो है आलिम सगोरा आहिनि हाफिज आहिनि उस्ताद आहिनि होटल वारो फौरन टीवी बंद करे छॾींदो आहे छो त साईं वारनि जे साम्हूं टीवी हलण या बेअदबी आहे साईं वारनि जी ये सदाए पाने पान गया वली जो आशिक हो वली जो नौकर हो तांगा पूछा तो मुंजो एकरो इतरो अदब कयो जो होटल वाले का तो टीवी बंद कराई हेडा वली जो अदब इयो है जो वलियन जे कब्रन ते मेला जो लगराईंदा आहिनि पो नाच भी होते गाना भी होते रंजू भी होते अदाकार भी होते फनकार भी होते रिछ कुत्ते दी भेड़ भी होते अब यो वली जो अदब है थोरो करा दोसा रात जे चैन दे करे तमाम मुखे मस्जिद में दिसो 3 वगे रोआ पियो तमा वावा कंदा दर्सी बडो नेक मानो अल्लाह जो कसम 3 वगे साईं के मस्जिद में दिठो बडो नेक मानो है पर जे कदे मुंह जड़े मोले के के मेले में दिसो त थोरो करा दोसा सब को तोबा कदो वन कम लथा बेन बा छो ए ईमानदारी पावारो मुलु को नहीं कल रात बयान में मेले में दिठो सी तू वरी मुके पे दवा घोराई दे ना घोराई जा न छो ए वरी मथे इश्तार ते लिखयो छा जो होंदो उर्स मुबारक छा लिखयो तो है अल्लाह साईं नालो नबी साईं नालो पीराने पीर जो नालो इमाम जो नालो शहीदन जो नालो वो तारीख लिखियल हुंदी है मेले की तारीख ही है पो कबर जे मथा चादर पोशी थींदी तिलावत थींदी नातू थींदियूं फिलाणो बयान कंदो फिलाणो मौलूद पढ़ंदो हेठ रिच कुत्ते दी वेड़ भी थींदी फिलाणी अदाकारा भी थी फिलाणो फनकार भी तो शरीक भी सवा बेदारे हासिल कंदो छा शरीक थी सवा बेदारे ने अन्या भी इल्जाम असां दे आणो अलाए वलियन के मञन खुदा जी जात जो कसम यो एजाज जगरे बख्शो है कुरान के सदके अल्लाह सा देवबंदिन के बख्शो है असी जो वीदायूं वलियन जे कब्रन ते वलियन जे मजार पे दुआऊं घुरंदा आहियूं अल्लाह इन्हनि वलियन के जो तो मकाम ॾिनो है इन्हनि वलियन जे सदके इहो मकाम असां खे भी नसीब कजा जिए तुझे ने नेक बादम तुझी ताबेदारी कई अल्लाह असां खे भी ताबेदार बना गाल अचे पे समझ में बाकी है नबी के मञनी को नबी जा गुस्ताख है देखा चवन मञन कोन ये सफा तेज हथ है जो वरी हल्को हथ मञींदा आहिनि पर बेअदब नबी साईं छाए बेअदब छा में चही चवनि था त नबी पाण जहिड़ो
कुरान मथे ते रखी चवां थो पूरी जिंदगी असांजी मदरसनि में गुज़री आहे असांखे असांजनि उस्तादनि पीरनि मुर्शिदनि वॾड़नि इहो अक़ीदो नाहे सेखारियो अक़ीदो इहो ई सेखारियो है सोणे मोहम्मद जहिड़ो रब नबीअनि में बि कोन ख़लक़ियो गॾिजी ॻाल्हि आहे के चवण वारे चो रसूल मुजतबा कहूं मोहम्मद मुस्तफा कहूं रसूल मुजतबा कहूं मोहम्मद मुस्तफा कहूं खुदा के बाद है यही फिर उसके बाद क्या कहूं खुदा के बाद है यही फिर उसके बाद क्या कहूं हाँ ओ सुनो मोहम्मद जी जीवा का अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में कही है फरमाई वरफाना लक ज़िक्रक वरफाना लक ज़िक्रक और मुझा मोहम्मद नबी तो जो जिक्र इतरो बुलंद कयो है जो दुनिया जा आलिम दुनिया जा गाजी दुनिया जा हाजी दुनिया जा नमाजी तो मोहम्मद जीवा खान करे दुनिया जा वली तो मोहम्मद जीवा खान करे हाँ साहबा तो मोहम्मद जीवा खान करे हजरत आदम का वठी कर ईसा रूहुल्लाह थे जेके नबी जेके पैगंबर जेके रसूल आया रब्बे काबा जो कसम सबने नबियन सबने रसूलन सबने पैगंबरन सोने मोहम्मद जीवा खान कई पूरो जग भी सोने मोहम्मद जीवा खान करे पर रब भी सोने मोहम्मद जीवा खान करे फरमाई वरफाना लक ज़िक्रक वरफाना लक ज़िक्रक और मुझा महबूब नबी तो जो जिक्र इतरो बुलंद है यानी जितने जितने वो अल्लाह जो जिक्र उतने उतने तो मुस्तफा जो जिक्र कलमे में तेरी अल्लाह जो जिक्र वो सोने मुस्तफा जो जिक्र पाक में तेरी अल्लाह जो जिक्र वो सोने मुस्तफा जो जिक्र तकबीर में तेरी अल्लाह जो जिक्र वो सोने मुस्तफा जो जिक्र नमाज में तेरी अल्लाह जो जिक्र वो सोने मुस्तफा जो जिक्र इन्हें करे के चमन वाले कलामुल्लाह सलातुल्लाह जहां लिखा देखा यही लिखा देखा अगर नाम खुदा लिखा देखा तो नाम मुस्तफा भी लिखा देखा अल्लाह अकबर तवज्जो आऊं चवंदो ही आहियां त असांजे जसन में माण्हू ईंदा आहिनि ॿिनि क़िस्म जा ठहियल पिया ठहियल हिकिड़ा ठहियल ठहियल साम्हूं साम्हूं वेठा हूंदा आहिनि उन्हनि जी निशानी है असांजा बुजुर्ग असांजा आलिम जॾहिं क़ुरान पढ़ंदा आहिनि त उन्हनि जे चेहरनि ते मुल्क ज़िबा ते सुभाणे अलाह ठहियल के कुझु पासे में वेठो त माठ माठवाड़ी बुल आहे चवनि छा था थोरो जॾहिं बयान ॿुधंदा आहिनि क़ुरान ॿुधंदा आहिनि पाण तफ़सीर शुरू हल केॾो सुहिणो क़ुरान था पढ़नि केॾो अलाह हिननि खे आवाज़ ॾिनो आहे वाह बि न हुजनि हाणे हीरो पुछे वहाबी केर थींदा आहिनि चरिया तोखे वहाबी जी ख़बर कोन्हे न वहाबी चवनि था त अल्लाह खां सवाइ ॿिए खे मञो ई न हाणे हीउ ॿुधण वारो आऊं बि चवां थो अल्लाह मुंहिंजी तौबा जो तोखां सवाइ ॿिए खे न मञे ॿियो वरी चवंदो चरिया वहाबी वलीअ जा बि दुश्मन आहिनि जो वरी परियां खां लुकमो ॾेई चवंदो ख़बर है वहाबी छा था चवनि त नबी पाण जहिड़ो हो नबी पाण जहिड़ो हो न न न अच तोखे ॿुधायां सोणे मोहम्मद जो मकाम जो मोहब्बत सां कंहिं चवण वारे ईअं चयो मुस्तफा मुजतबा मुस्तफा मुजतबा तेरी सना हो मद मेरे बस में नहीं मुझे बस में न ऐं तो मोहम्मद जी वाखाण करिया मुस्तफा मुजतबा सचो सल्लल्लाहु जो मोहब्बत सां सल्लल्लाहु वरी तवज्जो वज़ाहत थियण खपे ॻाल्हि जी वरी ये साॻियां यार असांजा चवंदा आहिनि अब हे जेके आहिनि न सलात जा बि इनकारी छा थोरो ॻाल्हायो त सही सलात जा बि अच्छा दलील कहिड़ो दलील ही बांग आग में सलात पढ़न कौन सलात कुरान में लिखियल है दलील ही है अच्छा आऊं थे सलाह जो इनकारी बांग आग में सलात न तो पढ़ा तो तां खा तो पूछा वडे अदब और एहतराम सा अब कुरान में सूरत यासीन आहे या कोने थोरो गनायो तो सही आहे
पो यासीन सूरत तव्हां बांग खां अॻु में पढ़ंदा आहियो? थोरो ॻाल्हायो त सही यार, ॿिए दफ़ा वरी कोन ईंदसि तव्हां जो नाराज़ या बांग खां अॻु में तव्हां यासीन पढ़ंदा आहियो? ऐं फतवा थो हणा केटी बंदर वारा, घोड़ा बारी वारा, इन इलाके वारा, ठठे वारा सब यासीन जा इनकारी आहिनि। हाँ पुछंदा साईं इहो कहिड़ी फतवा तो आई है, तव्हां बांग खां अॻु में यासीन पढ़ो कोन? पोइ तव्हां पुछंदा साईं यासीन तो कुरान में लिखियल है, पर इहो किथे लिखियल है त बांग खां अॻु में यासीन पढ़जे? मुंहिंजा भाउ इहो आउं त चवां त सलात कुरान में लिखियल, इहो किथे लिखियल है त बांग खां अॻु में सलात पढ़जे? थोरो ॻाल्हायो तोर सां। ठीकु है, हलो अॻियां था हलूं। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अचे हिते ग़ैर मुस्लिम हुजे, वाणी हुजे, साईं मूंखे कलमो पढ़ायो, ऐं वाइदो थो करे त निमाज़ पढ़ंदुसि, रोज़ा बि रखंदुसि, ज़कात बि ॾींदुसि, हज बि कंदुसि, तिलावत बि कंदुसि, ज़िक्र बि कंदुसि, पर कलमो पढ़ंदुसि अधु। कलमो पूरो कहिड़ो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे तव्हां पुछां थो इनखे तव्हां मुस्लमान मञण लाइ तयारु थींदा? न, छो कलमो पढ़े पियो अधु। हाणे जॾहिं कलमो हिन अधु पढ़ियो न, हिन निमाज़ क़बूल, न रोज़ो, न ज़कात, न हज, न ख़ैरात, का शइ क़बूल कोन्हे। हाणे इनखे खां पुछूं था जेको चवे थो त बांग अॻु में सलात पढ़, न त तूं इनकारी आई। ठीकु आहे, हाणे जेको बांग अॻु में सलात पढ़े, बांग हिन सलात खां शुरू कई, अल्लाह अकबर अल्लाह अकबर, हाणे जंहिं बांग सलात खां शुरू कई ये बांग ख़त्म किथे थो करे? ला इलाहा। तव्हां पुछो तो ला इलाहा इल्लल्लाह अधु कलमो पूरो कलमो आहे। हाणे हिन खां बि मोहम्मद रसूलुल्लाह कोन पढ़ी, हिते कोन पढ़बो मोहम्मद रसूलुल्लाह। थोरो ॻाल्हायो त सही यार, हिते मोहम्मद रसूलुल्लाह कोन्हे, कलमे में आहे, कुरान में आहे, पर हिते मोहम्मद रसूलुल्लाह कोन पढ़बो, हिते आई कोन। और मुंहिंजा भाउ कुरान मथे ते रखी करे इहा ॻाल्हि करियां थो, हिते बि करियां थो, पर मैदान क़यामत में रब जे साम्हूं बि कंदुसि। जेकॾहिं हिते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मोहम्मद रसूलुल्लाह कोन्हे त बांग अॻु में सलात सलाम अलैकुम या रसूलुल्लाह। बाक़ी जेको सलाह जो इनकारी है सो काफ़िर है। सलाह जो इनकारी काफ़िर है, काफ़िर है, काफ़िर है। असां वटि उनजी जनाज़े निमाज़ कोन्हे, उनजी का इबादत क़बूल कोन्हे, उनजी का नंढी वॾी नेकी क़बूल कोन्हे। असां चऊं था सलात पढ़ सुबुह शाम, सुबुह शाम, सुबुह शाम। के चवण वारे ईअं चयो बात बनती नहीं बात बना लेते हैं, बात बनती नहीं बात बना लेते, आका हम आपका नाम लेकर महफिल को सजा लेते हैं। रूठ जाता है जब अल्लाह गुनाहगारों से, आका सच्चो सल्लल्लाहु, आका हम आप पर दुरूद पढ़कर अल्लाह को मना लेते हैं। अॻियां बुज़ुर्ग जगह ॻाल्हि कई है, हाफ़िज़ जमील रहमान साहब अची विया आहिनि, सम्झो त मूंखे मिस कॉल लॻी वई। सुठो मुस्तफा मुजतबा तेरी सलामो मद मेरे बस में नहीं, दस्तरस में नहीं, दिल को हिम्मत नहीं, लब गुजारा नहीं, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, कोई बदले में कैसा कहूँ, कोई फूक के जिसको मैं तुझसा कहूँ। ये बुजुर्ग असांजो देवबंदी है जिनजो नालो सैयद हफीज़ुल हुसैनी है। सोचन जी दुनिया में सोने मोहम्मद के हुसन के जमाल के सामू रखी, सोना मोहम्मद तोखे आऊं के जड़ो चवा, के जड़ो चवा, तुझो सोनो अखियूं, तुझा सोना दिल, तुझा सोना चप, तुझी सोनी पेशानी आऊं जो ॾिसां त तोखे आऊं के जड़ो चवा। तो असां ते इल्जाम हणण वारा इल्जाम न हण, कुछ सोच, कुछ खुदा जो खौफ रख। तवज्जो, सवाल पाण जो करे जवाब पाण तो दिया। कोई बदले में कैसा कहूँ, कोई वो के जिसको मैं तुझसा कहूँ। जवाब तौबा तौबा नहीं, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं।
असां देवबंदी जो अकीदो इहो थो दुनिया जा वली दुनिया जा गौस दुनिया जा कुतुब दुनिया जा पीर दुनिया जा फकीर गॾु कर सोने मोहम्मद जे इश्क़ मोहब्बत में ही जुमला थो चवां हज़रत आदम खां वठी करे ईसा रूहुल्लाह ताईं खुदा जा सब नबी सब पैगंबर सब रसूल कर सॼी खुदा जी खुदाई कर सोने मोहम्मद जो शान ऐं मक़ाम सभिनि खां मथे अल्लाह का दुआ करो अल्लाह सही अॼु के प्रोग्राम के सभिनी जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए आमीन जो निजात जो ज़रियो बणाए सुधारे जो ज़रियो बणाए बरकत ऐं बदी जो ज़रियो बणाए ये कुरान मुंहिंजे साम्हूं केतिरनि जाइनि ते वियासीं माण्हू वेण आया तव्हां वहाबी आहियो गुस्ताख़ रसूल आहियो पोइ हथ ॿधी उन्हनि खे चइजो ॾाहे माण्हू जो कमु इहो त केस्ट जो माण्हू हिकिड़ो पासो न ॿुधे ॿियो पासो बि ॿुध गलत ॻाल्हि निकिरे त असीं तव्हांजा ॾोही तव्हांजा चोर जेॾी महिल उन्हनि बयान ॿुधा रोई पेरनि में किरिया माफ़ी वरितऊं साईं माफ़ कजो हिकिड़ा माण्हू आया 10-12 माण्हू चए साईं असीं तव्हांखां ताड़ी वठण आया आहियूं जो हाज़ुर हाणे अॻियां जेको हुनजो वॾो चवे छा पियो चईं असीं आहियूं बिरेलवी जो भलो हुजो असांजो देवबंदी बिरेलवी सां कमु ई कोन्हे असांजो कमु क़ुर ॿुधाइण बिरेलवी घुराइनि देवबंदी घुराइनि मूं माठ कई भाई इंशाअल्लाह असीं तव्हांखे तारीख़ ॾींदा केरु बि हुजो वरी असांजे जश्न में त ग़ैर मुस्लिम ईंदा आहिनि पाण पियो चवे हे क़ुर मथे ते रखी थो चवां हू थो चवे चइसि चंपड़ में थियो जलसो अमा वहाबी